नाज़रीन, दादू जे नौजवान रांदीगर ज़ाहिद महमूद भट्टी के पाकिस्तान जे क़ौमी क्रिकेट टीम में शामिल किया वियो आहे, जंहिं पंहिंजे पहिरीं मैच में शानदार कारकर्दगी ॾेखारी आहे। ॾिसूं था नवीद कुरैशी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, दादू शहर जो जो नौजवान है ज़ाहिद महमूद भट्टी जो इन वक्त क्रिकेट में पंहिंजो नालो मंझरायो है। T20 में या ॿियनि में जो इन वक्त हुन नालो है। असां हुनजे पीउ सां कचहरी कई है, उन पीउ खां असां हाल वाल किया आहिनि। ख़ासि करे जेका असां ग्राउंड दादू जो है PCB ग्राउंड उते वियासीं। उते जेके नौजवान रांदि कंदा आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त ज़ाहिद महमूद तमामु सुठो रांदीगर है। उन दादू शहर जो सिंधी माण्हुनि जो नालो रोशन कयो है। अचो उनजे पीउ सां या उनजे दोस्तनि खां या उनजे भाइरनि खां पुछा कि उहे छा था चवनि। हे मेहनत कई थी न। असांजो मामू हूंदो हो वीचारो हिते रहंदो, असां वटि क्रिकेट खेॾंदो हो। पोइ उन जी रीस ते मुंहिंजो वॾो भाउ वेंदो हो, वरी ज़ाहिद खे वठी वेंदो हो। महिनत करे पाकिस्तान जी टीम में खेॾियो आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। इहो ई ख़्वाबु ॾिसूं पिया त पाकिस्तान जी टीम में खेॾे ऐं खेॾी चुको आहे। तमामु घणी असांखे ख़ुशी थी आहे। हा, तमामु घणी थी आहे। ज़ाहिद महमूद हिते ग्राउंड में स्टेडियम में PCB वारे स्टेडियम में ग्राउंड में तक़रीबन 15-16 सालनि खां वठी खेॾंदो रहियो हो, रांदि कंदो रहियो हो। हिन जो ॾाढो शौक़ु हो रांदि कयां। जीअं स्कूल खां ईंदो हो किताब रखी हलियो वेंदो हो शाम जो खेॾणु। पोइ खेॾंदे खेॾंदे ही वरी महीने में मुख़्तलिफ़ टीमुनि में थींदो रहियो। उन खां पोइ लाड़काणे हैदराबाद डिवीज़न ताणी वियो, रांदियूं खेॾंदो रहियो। उन खां पोइ वरी हिन 2 डिपार्टमेंट सां कॉन्टेक्ट कयो। उन्हनि हिननि खे खयो, स्टेट बैंक खयो, PTV वारनि खयो, ॿियनि खयो। उन्हनि ते कॉन्टेक्ट ते उन्हनि सां हूंदो हो। हेॾे PCB वारनि सां बि रांदि कंदो हो। सुठो क्रिकेटर दादू जो गुज़िरियल 15 सालनि खां उहो क्रिकेट खेॾंदो रहियो ऐं स्ट्रगल कंदो रहियो। स्टेट बैंक में बि रहियो। बहरहाल हुन पंहिंजी जेको आहे सो महिनत न छॾी। ऊन्हारो हुजे सियारो हुजे हू महिनत कंदो रहियो ऐं क्लब क्रिकेट बि खेॾंदो रहियो ऐं हुनखे अॼु हुनजो इहो सिलो मिलियो आहे। हिन जेको ग्राउंड तव्हां ॾिसो था, हिन में ज़ाहिद जा माना ईअं सम्झो त सॼा जे क्रिकेट जा जेके गट्स रहिया आहिनि हिन ग्राउंड तां थिया आहिनि। ज़ाहिद महमूद 2003 में क्रिकेट शुरू कई आहे, जंहिंजो जेको आहे सो हिन मुतासिर थियो पंहिंजे भाउ मां ख़ालिद महमूद मां। हिन जी शुरूआति थी रॉयल क्रिकेट क्लब दादू मां। पोइ 2009 में हिन रॉयल क्रिकेट क्लब खे जेको आहे सो अलविदा करे ब्रादर्स में आयो। हुनखां पोइ हिनजो फर्स्ट क्लास करियर शुरू थियो। असांजो भाउ आहे, असांजो सुठो मैच वारो क्रिकेट वारो माण्हू आहे। इहो भाउ न आहे ख़ालिद भट्टी, हीउ सुठो आहे। मुंहिंजी त पूरो इंडिया ते साउथ अफ्रीका ते बि मैच करे असांजो दिलि ते मौक़ो मिले दादू वारा खे। छो हीउ दादू वारा खे न मिले थो पोइ असांजो फ़ाइदो न आहे। हीअ मां दुआ घुरे थो हीअ फ़ाइदो मिले थो। हीअ असांजो सुठो माण्हू आहे। हीअ ज़ाहिद भट्टी हिते मैच ते कंहिंखे करे करे असांजो दिलि ख़ुशि थी वियो। पाड़े वारा सभु हिते दिलि ख़ुशि थी विया। बसि असां अलाह साईं खे साउथ अफ्रीका ॿाहिरि मुल्क ते बि क्रिकेट जो साईं ज़ाहिद असांजो बचो बि आहे ऐं असांजो प्लेयर बि आहे। असांखे वॾी ख़ुशी आहे त उहो महिल पाकिस्तान लेवल ते T20 में सिलेक्ट थी वियो ऐं असांजी इहा बि दुआ आहे त अलाह कंदो त अॻिते बि 1 डे या टेस्ट ताईं बि इंशाल्लाह अची वेंदो। उनजी महिनत आहे ग्राउंड ते ऐं नंढिड़ो ते हुन ग्राउंड ते आयो आहे। जॾहिं मिटी वारो ग्राउंड PCB ग्राउंड बि कोन हुयो ऐं मिटी वारो ग्राउंड उन टाइम खां हुनजी महिनत जारी हुई। शारी जेका हुन महिनत जो सिलो हुनखे अलाह साईं हुनखे ॾिनो आहे। असांजी दुआऊं आहिनि।